We have to learn how to study, what have to learn, how we have to learn. अक्सर करे को तव्हां पहाक ॿुधो आहे त भॻल उज़वे माण्हू पढ़ी सघंदो आहे, भॻल दिलि न पढ़ी सघंदो आहे. जॾहिं बि असां दिलि भॻल ईंदा आहियूं त ज़ाहिरी आहे असांखे उहा शइ सम्झण में थोरी ॾुखियाई थींदी आहे. वी आर डिप्रेस्ड ऑफ अवर सोसाइटी. फर्स्ट ऑफ I have to give you a motivation that what you have to do and you can do. I want to tell you a story of Nick Vujicic. जॾहिं निक वुइचिच जाओ उनखे न ॿाहूं हुयूं न टंगूं हुयूं. जॾहिं मां ॾिठो त मूंखे अहिड़ो औलाद ॼाओ आहे जंहिंखे ॿाहूं बि कान्हे का, टंगूं बि कोन्हनि के, हीअ कीअं जीअंदो, अॻिते हीउ छा कंदो, हिन खे केरु खाराईंदो, केरु पीआरींदो, हीउ त मातहत थी वेंदो. जॾहिं हुनखे घुटो ॾियण जी कोशिशि पई करे त हुनजे अखियुनि में आब अची वियो. माउ खे क्यास अची वियो, चई ठीकु आहे मां हिनखे छॾियां थी, जेकॾहिं हिन जे नसीब में जेके दाणा हूंदा उहे खाईंदो पीअंदो. जॾहिं हीउ थोरो वॾो थियो, ॾिठा ई न को मूंखे न ॿाहूं आहिनि न टंगूं आहिनि, हिन छा कयो, ख़ुदकुशी करण जी कोशिशि कयईं, वञी पंहिंजे पाण खे तलाउ में छॾियईं. जॾहिं पाण खे तलाउ में छॾियईं ख़ुदकुशीअ लाइ, ॿुॾण लाइ, त किन माण्हुनि खे कढी वरितो. ॿिए दफ़े हिन ख़ुदकुशी कई, किन माण्हुनि कढी वरितसि. टे दफ़े हिन ख़ुदकुशी कई, हिन कढी वरितसि. अॼु उहो शख़्स दुनिया जो बेस्ट मोटिवेटर अथव ऐं दुनिया जो बेस्ट लेक्चरर अथव. दुनिया लेवल ते उहो लेक्चर ॾींदो आहे. Sometimes we are saying that we have the financial problems, we have our background of education system is very low. What I can do, मां कुझु बि नथो करे सघां. But you can do if you want. I want to give you a second example of the child. There was a sound, a voice came into his heart that you can do. ॿार हुजनि, कंहिं कम सां गे विया, कंहिं कम सां गे विया, जॾहिं हू वापसि मोटनि पिया त जेको वॾो भाउ हो उहो खूह में किरी पियो. जॾहिं वॾो भाउ खूह में किरी पियो त नंढो भाउ अची दाहूं करणु लॻो, अची रड़ियूं करणु लॻो त अचे को भाउ खे कढे खूह मां, अचे को भाउ खे खूह मां कढे. केरु बि शख़्स न हो हुनजी हेल्प करण लाइ, को बि माण्हू न हो हुनजी हेल्प करण लाइ. ॾाढो डोड़ियो. डोड़ण खां पोइ हिन हिकु रसो ॾिठो. रसो खणी वॾी कोशिशि खां पोइ हुन भाउ खे खूह मां कढियो. जॾहिं घर विया, हिन वालिद हिन इंतज़ारु पिया करे. पीउ पुछनि त तव्हां देरि छो कई. नंढे पुट चयो त वॾो भाउ खूह में किरी पियो, मूं हुनखे खूह मां कढियो. अक्सर के जीअं वालिदेन कंदा आहिनि, जोश मां हुनखे ॿ टे चमाटो जी कूड़ थो हणी, तव्हांखे देरि थी आहे, तव्हां रांदि कई आहे, तव्हां देरि करे आया आहियो. चई न बाबा मां कूड़ न पियो हणां. जॾहिं हुनखे मारे पियो नंढे पुट खे, त हिकु दाना शख़्स अचे पियो, हुन पुछियो छो पियो मारी ॿार खे. हुन चयो कूड़ थो हणे. चई कहिड़ो कूड़ थो हणे. चई वॾो भाउ खूह में किरी पियो, हीउ नंढड़ो हुनखे खूह मां थो कढे. चई सच त चवे थो. चई सच थो चवे. चई हा. चई तूं बि हिनजे पासे. चई सच थो चवे. चई कीअं. चई जॾहिं हुनखे खूह मां कढियो अथई न, हुनखे इहो चवण वारो केरु बि कोन हो त तूं कोन करे सघंदे. हुनजे अंदरि मां फ़क़ति हिकिड़ो आवाज़ु आयो, यू कैन डू. तूं करे सघीं थो ऐं तूं करे वेंदे. त first of all we have to prepare that we can pass the test. We can. There are a lot of students whose education background I can think that education background can be lowered, but with the help of God's prayer and your strength, your will, you can do. त सभ खां पहिरियां असांखे इहो एतमादु ॾियणु खपे त असां करे सघूं था. असां करे सघूं था. ओके, today our topic is the kinds of meaning. Kinds of meaning in our text. For example, we can get the text of 8th class. The first lesson is Friends in Trouble. I think have you learned or read? Okay, there are two kinds of meaning.
Okay, there are two kinds of meaning. First is semantic. Semantic. Okay, you have seen that there are a lot of students who have passed university or even college, but they are unable to get the meaning of the text. For example, Dawn newspaper, any novel or any drama. We have confusion whenever we are getting the meaning. Our comprehension is very low because of that, because of these two words. Okay, first of all, we have to understand that what is semantic. What is semantic? Okay, semantic छा है? सेमेंटिक तव्हांजी उहा माना आहे जेकी तव्हांजी लफ़्ज़ जी माना मिलंदी आहे। लफ़्ज़ जी मिसाल तौर ते जेकॾहिं असां लिखियो हिते पेरट, पेरट असां लिखियो त हाणे पेरट जी लफ़्ज़ी माना इहा थी तोतो, लफ़्ज़ी माना। पर जेकॾहिं असां प्रेगमेटिक इन जी माना वठंदासीं त हिन जी माना थींदी रटाई। जेकॾहिं असां प्रेगमेटिक माना वठंदासीं त इन जी माना थींदी रटाई। त देयर आर लॉट ऑफ pragmatic meanings are present in your text. Whenever Sir Ghulam Hussain Manganar getting the text, he put effects on pragmatic, not semantic. Always you remember the meaning of what? तव्हां हमेशह यादि कंदा आहियो कहिड़ी माना यादि कंदा आहियो। असांखे जॾहिं वर्ड लिखायो वेंदो आहे कहिड़ो लिखायो वेंदो आहे? सेमेंटिक जो लिखायो वेंदो आहे। ओके, मां तव्हांखे अञा सोले में सम्झायां। जेकॾहिं मां तव्हांखे सोले में सम्झायां त मां तव्हांखे हिकिड़ो शेर में तव्हां ॿुधायां थो, मस्जिदे वीरान देखकर दिल खुश हुआ बत मेरी तरह खुदा का भी खाना ख़राब है। जेकॾहिं असां इन जी सेमेंटिक माना वठूं त कंट्रास्ट आहे। सेमेंटिक माना सिधी माना जेकॾहिं असां इन जी वठूं त मस्जिदे वीरान देखकर दिल खुश हुआ बत मेरी तरह खुदा का भी खाना ख़राब है। सेमेंटिक जेकॾहिं वठूंसि त। पर जेकॾहिं इन जी असां ॻुझी माना वठूं, जेकॾहिं प्रेगमेटिक माना असां इन जी वठूं त प्रेगमेटिक माना इहा आहे त जॾहिं शख़्स खे को ॾुख परेशानी मिलंदी आहे न त हू तनहा पसंदि थी वेंदो आहे, अकेला पसंदि थी वेंदो आहे। त हू अहिड़ी जॻह पियो ॻोल्हे जिते तनाई हुजे, जिते अकेलाई हुजे। पोइ ही ॻोल्हण में हू मस्जिद खे ॾिसे थो त मस्जिद में केर बि कोन्हे को। पोइ मस्जिद ॾे ॾिसी करे चवे थो मेरी तरह खुदा का भी खाना ख़राब है। ठीकु आहे, मस्जिद वीरा देकर दिल खुश हुआ बत माना मस्जिद जॾहिं मूं अकेली ॾिठी आहे, तनहा ॾिठी आहे, को बि शख़्स न आहे, मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे त हिते तनाई आहे, मां हिते वञी वियां। मेरी तरह खुदा का भी खाना ख़राब है माना जीअं मूंखे ॾुख दर्द गम परेशान ख़तमु करे छॾियो आहे, केर बि न आहे सहारो ॾियण वारो, आथत ॾियण वारो, ईअं ख़ुदा जे घर में बि केरु कोन्हे, हर को हलियो वियो आहे, टारो करे वियो आहे। ॿियो मां तव्हांखे ॿी माना हिन जी ॿुधायां, कल मूं कहां त काफ़िर थियां, कल मूं कहे केरु, जेॾां राह रसूल जी तेॾां न पयां पेर, तिनी सां मुंहिंजो वेर जेके राह ॾिसनि रसूल जी। जेकॾहिं असां हिन जी सेमेंटिक माना वठूं, सेमेंटिक मां मुराद इहो सिधी माना वठूं, कल मूं कहां त काफ़िर थियां, कल मूं कहे केरु, जेॾां राह रसूल जी तेॾां न पयां पेर, तिनी सां मुंहिंजो वेर जेके राह ॾिसनि रसूल जी। जेकॾहिं सेमेंटिक वठूं त कंट्रास्ट हुआ। जेकॾहिं हिन जी प्रेगमेटिक माना वठूं त जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गार हिरा में लिकनि पिया त उते हिकु बकरा हुनखे ॾिसे पियो। जॾहिं बकरा हुनखे ॾिसे पियो त बकरा इहो शेर चयो त कल मूं कहां त काफ़िर थियां, कल मूं छॾियां त काफ़िर थियां, कल मूं कहे केरु, जेॾां राह रसूल जी तेॾां न पयां पेर, जेॾां नबी साईं वारा लिकिया आहिनि मां ओॾे न वेंदो। मतां मूंखे वेंदे ॾिसनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि नुक़सानु पहुचाइनि, मूंखे बि नुक़सानु पहुचाइनि। तिनी सां मुंहिंजो वेर जेके राह ॾिसनि रसूल जी, मां उन्हनि खे मारींदुमि जेको ॿुधाईंदो त नबी साईं वारा किथे लिकियल आहिनि। साॻे नमूने सां असां छा कंदा आहियूं, फॉर एग्ज़ाम्पल असां हिकिड़ो वर्ड कढियो वंडर्ड। तव्हां वटि हिकिड़ो टेस्ट में तव्हांजे फर्स्ट लेसन में आहे वंडर्ड लफ़्ज़ आहे, फ्रेंड्स इन ट्रबल। और तव्हांजो बेसिक क्लियर हूंदो सभिनी स्टूडेंट्स खे, या सफ़ा बेसिक ते हलां या डायरेक्ट मां चइजे मूंखे इहो कोर्स मिलियल आहे। ओके, त हाणे असां वंडर्ड जेको लफ़्ज़ आहे, वंडर्ड जी माना आहे घुमणु। हाणे हिकिड़ो तव्हांजो वंडर्ड जी माना घुमणु आहे। ओके ठीकु आहे, हाणे तव्हांजो विज़िट जी माना घुमणु आहे, तव्हांजो जर्नी जी माना घुमणु आहे, तव्हांजो वोवेज जो माना जी माना बि घुमणु आहे। हाणे हिन जेकॾहिं असां चइनी जी माना घुमणु आहे त हाणे असांखे हिकिड़ो वंडर्ड टेस्ट में लफ़्ज़ अचो थो वञे, वंडर्ड। हाणे उते असां वटि ऑप्शन आहिनि वेंट,
any purpose, without purpose, visit, journey, none of these. त हाणे उते असां वटि छा थींदो आहे जॾहिं असांजी इंग्लिश जी टेस्ट थींदी आहे त थोरी असांजी थोरो डीप में थींदी आहे असांजी. त असांखे छा करिणो आहे, वॉट वी हैव टू डू, फर्स्ट वी हैव टू रीड द लेसन ऑफ, फॉर एग्जाम्पल सिंपैथेटिक जेको सिंपैथेटिक वर्ड आहे, देयर आर लॉट ऑफ मीनिंग्स. फॉर एग्जाम्पल जेकर असां वर्ड था वठूं क्लोज, हाणे असां क्लोज जी माना था वठूं, ओके व्हाट इज द मीनिंग ऑफ क्लोज, बंद. पर जेकर असां चऊं त ही इज़ माय क्लोज नेबर, वेझो, त हाणे जॾहिं असां सेमेंटिक माना वरिती क्लोज जी त माना बंदि निकिती. जेकॾहिं प्रेगमेटिक जी माना ॿ आहिनि, हिकिड़ी माना ॻुझी ऐं ॿी माना आहे रिलेटेड योर सेंटेंस, रिलेटेड विथ योर सेंटेंस. फॉर एग्जाम्पल ही इज़ माय क्लोज नेबर, त हाणे हिते सेंटेंस सां माना छा थी निकिरे, असांजी वेझो थी माना निकिरे, मीन्स दिस मीन्स द प्रेगमेटिक. अञा हिकिड़ो ॿियो मिसाल जो असां वठूं, बॉर्न जी मतिलबु छा आहे, ॼाओ, ठीकु आहे. त हाणे जेकर असां चऊं पाकिस्तान वॉज बॉर्न 1947, पाकिस्तान वॉज बॉर्न 1947 या 14 अगस्त 1947, पाकिस्तान वॉज बॉर्न. तव्हांजे फर्स्ट ईयर जे किताब में लिखियलु आहे पाकिस्तान वॉज बॉर्न. ओके, व्हाट इज द मीनिंग ऑफ इन दिस प्लेस, ठहियो, पाकिस्तान केम इन टू बीइंग. हिते जेकी माना निकिरंदी त पाकिस्तान केम इन टू बीइंग, पाकिस्तान वजूद में आयो, पाकिस्तान केम इन टू बीइंग. ओके, ॿी माना छा कढूं असां, एस्टेब्लिश्ड, पाकिस्तान ठीकु आहे क़ाइमु थियो. त हाणे हूअं असां जेको बॉर्न जी सेमेंटिक माना पढ़ी आया आहियूं त उन जी माना इहा आहे त भई ॼाओ. मिसाल अलामा इक़बाल वॉज बॉर्न सियालकोट, अलामा इक़बाल सियालकोट में ॼाओ, ठीकु आहे. पर हिते असां हिन बॉर्न जी असां प्रेगमेटिक माना कढी छा क़ाइमु थियो, छा थियो, क़ाइमु थियो. त असांखे व्हाट वी हैव टू डू, ओके फॉर एग्जाम्पल जेकर असां हिकिड़ो ॿियो वर्ड कढूं असां, इन वेन. ओके, इन वेन मीन्स इन वेन, ऑल माय एफर्ट्स वर इन वेन, ज़ाया थी वियूं, ठीकु आहे, मुंहिंजूं सभई जेके कोशिशूं हुयूं उहे ज़ाया थी वियूं. माय एफर्ट्स वर एमलेस, ठीकु आहे, वर पुट इन टू ट्रबल, जेके मुंहिंजूं सभई कोशिशूं हुयूं न उहे ज़ाया थी वियूं, ख़तमु थी वियूं, ठीकु आहे. या मिसाल तौर ते असांजो देयर आर लॉट ऑफ वर्ड्स बीइंग यूज्ड इन योर टेक्स्ट. व्हाट यू हैव टू डू, you have to see twice meanings. First is semantic and second pragmatic. For example, we are getting another meaning. Okay, monkey. What will be the meaning of the monkey? भोलड़ी. पर जेकर असां इन खे प्रेगमेटिक में वठंदासीं त प्रेगमेटिक में माना इहा थींदी अहिड़ो शख़्स जेको नकुल करे, जेको अहल करे, ठीकु आहे. त असां वटि टेस्ट में तव्हां if you have seen the past papers conducted by the IBS Sakhar, you have seen that there's a great logic has been put in the test. What is present? Only logic. असां छा कंदा आहियूं, we are reading thoroughly, असां thoroughly पढ़ंदा आहियूं, पर what we have to do, we have to see the logic. असांखे छा ॾिसणो आहे, असांखे लॉजिक ॾिसणो आहे. त हाणे असांखे छा करिणो आहे, first we have to read the text and we have to get the verse. First we have to see the synonyms, antonyms and contextual meaning. जेकर उन जी contextual माना निकिरे थी त छा थी निकिरे, जेकर उन जी ॿी का फॉर एग्जाम्पल हिकिड़ो मां ॿियो तव्हांखे ॿुधायां त he sang Mary note या he turn Mary note. जेकर मां हिते जुमलो थो लिखां he turns Mary note. ओके, जेकर असां हिन जी असां लफ़्ज़ी माना वठूं, ही माना हीअ, ट्रंस माना मुड़े थो, मेरी माना शादी, नोट माना दर्ज करणु, का शइ लिखणु. त जेकर असां दिस लाइन हैज़ बीन टेकन फ्रॉम द फर्स्ट ईयर पोएम्स, फर्स्ट ईयर पोएम मां वरिती हुई आहे. ओके, हाणे ट्रंस मीन्स सिंग्स, ट्रंस माना आहे सिंग्स माना ॻाए थो. ओके, मेरी जो मतिलबु छा आहे, प्लीज़ेंट. ओके, नोट जी माना छा आहे, सॉन्ग. He sings pleasant song. He खुशी वारा गीत ॻाए, खुशी वारो गीत ॻाए थो, खुशी वारो गीत ॻाए थो. त sometimes what happens to us,
only we are getting the meaning what has been taught to us in our, for example, word meaning in our dictionary, but we have to make our mind broader. असांखे छा करिणो पवंदो फॉर कंडक्टिंग द टेस्ट वी हैव टू मेक अवर माइंड ब्रॉडर. असांखे थोरो देर बिकॉज अ लार्ज कॉम्पिटिशन हैज़ बीन सीन अवर सेंस एंड वेकेंट पोजीशंस आर सम लिटिल लो. सो व्हाट वी हैव टू सी द लॉजिक. अच्छा ॿी ॻाल्हि सम्झ में त असांखे छा करिणो आहे. असांखे टेस्ट जे हिसाब सां प्रिपरेशन वर्ड्स जे हिसाब सां छो सिनोनिम्स जेको अॻे साल तव्हांजो पेपर कंडक्ट थियो अॻे दफ़े उन में छा हुआ कॉम्प्रिहेंशन हुई. ओके कॉम्प्रिहेंशन हुई, सिनोनिम्स हुआ, एंटोनिम्स हुआ ऐं प्रीपोजिशन हुई. त हिकिड़ी शइ यादि करे छॾियो तव्हां त लाज़मी न आहे जो हू सेम पैटर्न ॾियनि तव्हांखे. सेम पैटर्न नथा ॾेई सघनि. हू तव्हांखे एरर डिडक्शन ॾेई सघनि था, हू तव्हांखे कंडीशनल सेंटेंस ॾेई सघनि था, कॉज़ेटिव ॾेई सघनि था. त असांखे माना जेको किताब पढ़ूं था सबक़ु पढ़ूं था उन जे हिसाब सां मिसाल तव्हां हिकिड़ो मां मिसाल तव्हांखे ॾियां त जेकॾहिं असां ॾिसूं हिते he had gone to Karachi yesterday. ही कल्ह कराची वियो हो. जेकॾहिं असां स्ट्रक्चर जे हिसाब सां ॾिसूं त जुमिलो सही आहे. स्ट्रक्चर जे हिसाब सां कीअं ॾिसूं था असां. अब सब्जेक्ट लॻल अथसि, हेड लॻल अथसि, थर्ड फॉर्म लॻल अथसि, ओके कॉम्प्लीमेंट लॻल अथसि असांजो. यस्टरडे एडवर्ब आहे. पर जॾहिं बि असांजो यस्टरडे एडवर्ब अची वेंदो आहे, एडवर्ब यस्टरडे जॾहिं बि अचे त उते असांजो पास्ट परफेक्ट न लॻंदो आहे. असांजो पास्ट सिंपल मीन्स हिते छा थींदो असांजो, हिते थींदो असांजो वेंट. असांजो थींदो वेंट. त इहे साॻिया जुमिला तव्हांजा टेक्स्ट मां खणंदव. इहे साॻिया जुमिला तव्हांजा टेक्स्ट मां खणंदव एंड माना उन खां पोइ असांजा जेके कंडीशनल सेंटेंस आहिनि उहे टेक्स्ट मां खणंदा, जेके कॉज़ेटिव आहिनि उहे असांजा टेक्स्ट मां खणंदा. त इन ई करे असांखे पहिरियों छा करणु खपे. Okay, I want to give you a work. You have to read first lesson, Friends in Trouble. Okay, Friends in Trouble. There is a story of Basit and Rahil. They were friends. Okay, they were friends, and who was sincere? Basit was sincere. Okay, who was selfish? Rahil was selfish. Means they can give you MCQs like this: who was sincere or who was selfish. Who wanted to climb on the tree, who was able to climb on the tree. For example, हिते तव्हांजो जुमिलो टेक्स्ट में आयो आहे त राहिल was able to climb on the tree. ओके हाणे जेकॾहिं हिते कैपेबल लॻाईंदा त जुमिलो सही हुयो. राहिल was capable to climb on the tree. Capable. Okay, हाणे ॾिसो त इहो छा मां था खणनि, टेक्स्ट मां था खणनि. राहिल was able to climb on the tree. त हाणे असां इहो ॾिसूं त मिसाल तौर ते जेको असांजो एबल आहे माना जंहिंमें क़ाबिलियत हुजे ऐं केपेबल आहे जंहिंमें जुरियत हुजे. क़ाबिलियत ऐं जुरियत. ओके क़ाबिलियत ऐं जुरियत जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं मां चवां त आई कैन राइट, आई एम एबल टू राइट, मां लिखी सघां थो मीन्स आई हैव एबिलिटी, मूं वटि एबिलिटी आहे. पर जेकॾहिं चवां थो त आई एम केपेबल ऑफ राइटिंग 30 पेज इन 1 hour, मां 30 पेज लिखी सघां थो 1 कलाक में, त मूं वटि इहा छा आहे, जुरियत आहे. इहा जुरियत आहे. त जॾहिं बि तव्हांजी जुरियत ज़ाहिर थिए त असां उते छा लॻाईंदासीं, केपेबल लॻाईंदासीं. ऐं जिथे तव्हांजी क़ाबिलियत ज़ाहिर थिए त असां उते छा लॻाईंदासीं, एबल. ओके अञा हिकिड़ो ॿियो मिसाल तौर ते इहो जुमिलो साॻियो खयूं. तव्हांजो हिते ॾेई छॾियो एबल टू ऐं केपेबल टू. त जेको एबल खणंदो आहे पाण सां गॾु टू खणंदो आहे ऐं जेको केपेबल खणंदो आहे उहो पाण सां गॾु छा खणंदो आहे, ऑफ खणंदो आहे. केपेबल पाण सां गॾु छा खणंदो आहे, ऑफ. त असांजो जेको टेक्स्ट आहे उहो प्रीपोजिशन जे हिसाब सां बि ॾेई सघनि था. फॉर एक्ज़ाम्पल एबल कैरीज़ द टू एंड केपेबल कैरीज़ ऑफ. ओके जॾहिं तव्हांजो केपेबल ऑफ खणंदो त पोइ उहो छा में चेंज थींदो, तव्हांजो इंग फॉर्म में चेंज थी वेंदो. तव्हांजो इंग फॉर्म में चेंज थींदो. त इन हिसाब सां असांखे थोरो टेक्स्ट खे फर्स्ट वी हैव टू रीड फर्स्ट लेसन. असांखे फर्स्ट लेसन पढ़णो आहे ऐं उन खां जेको फॉर इफ यू हैव इशू यू कैन सॉल्व योर ओन सेल्फ एंड यू कैन गेट गाइडेंस from us. Sir, we have solved this exercise and there are a lot of problem has been
fast to us how we can solve. सर असां ये एक्सरसाइज चालू कई आहे, असांखे थोरा ही इश्यूज़ आहिनि, असां उनखे हल कयूं. ओके, ॿियो इहो अथव त असां वटि घणनि स्टूडेंट जी कॉम्प्रीहेंशन ॾाढी वीक अथव. कॉम्प्रीहेंशन, ओके, कॉम्प्रीहेंशन हिकिड़ो मां हिकिड़ो ॿुधायां थो ॻाल्हि. हिकिड़ो शख़्स हुयो, उनखे दिमाग़ जो ऑपरेशन कराइणो हुयो अमेरिका में. जॾहिं अमेरिका जे डॉक्टर ऑपरेशन कयो दिमाग़ जो ऑपरेशन करण खां पोइ हुन खां अंदरि दिमाग़ मग़ज़ लॻाइणु विसरी वियो. जॾहिं नर्स भॼंदी आहे, सर तव्हां ईअं ई पैक करे छॾियो दिमाग़, अंदरि दिमाग़ न लॻायोसि, खोपड़ी कान लॻाईसि या दिमाग़ न लॻायोसि. त हुन चयो चई भले इहो ₹2 हुजे, हीउ माण्हू इस्तेमालु कंदा ई न आहिनि. चई भले ₹2 हुजे, हीउ माण्हू इस्तेमालु कंदा ई न आहिनि. त असां वटि कॉम्प्रीहेंशन मीन्स to give the sense, to take the sense, to get the meaning, to get the message, what he says. त असां वटि जेकी वीक में वीक पॉइंट हूंदी आहे उहा थोरी असांजी हूंदी आहे कॉम्प्रीहेंशन. कॉम्प्रीहेंशन जो इशू इहो आहे त असां हेसी ताईं मां सम्झां थो त को हिकिड़ो किताबु पढ़ियो हूंदो या 2 किताब पढ़िया हूंदा या निल किताबु पढ़ियो हूंदो कंहिं इंग्लिश ते किताबु न हुअण जे बराबरि पढ़ियो हूंदो. ओके, मां हिकिड़ो तव्हांखे कॉम्प्रीहेंशन जी मिसाल ॾींदो आहियां. वी हैव टू फॉलो द नेचर. जॾहिं ॿारु नंढो हूंदो आहे न त हू फ़क़ति वर्ड यूज़ कंदो आहे. जॾहिं थोरो वॾो थींदो आहे त सेंटेंस, अञा थोरो वॾो थींदो आहे त थोरा फ्रेज़िस, अञा थोरो वॾो थींदो आहे त पोइ हू आइडियोलॉजी यूज़ कंदो आहे. हाणे असां वटि छा आहे, हिकिड़ी असां वटि आहे स्ट्रक्चर ऐं असांजो ॿियो आहे सेंस. स्ट्रक्चर इहा आहे त जॾहिं असां चवंदा आहियूं त सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, दिस इज़ स्ट्रक्चर. इहा असांजी स्ट्रक्चर आहे. सेंस छा आहे असांजो, जॾहिं बि असां कंहिं बि जुमिले जो सही इस्तेमालु कयूं त उहो हुनखे चइबो आहे सेंस. मिसाल तौर ते जेकॾहिं हिकिड़ो वर्ड असां यूज़ कयूं था, अलामा इक़बाल वॉज बोर्न. हाणे बोर्न जेको लफ़्ज़ आहे उहो ऑलवेज़ रिमेन्स पैसिव, असांजो हमेशह पैसिव ई रहंदो आहे. हाणे जेकॾहिं असां सेंस जे हिसाब सां ॾिसूं त इहो एक्टिव थींदो ई कोन्हे, कॾहिं बि एक्टिव कोन थींदो असांजो. अञा हिकिड़ो मां ॿियो तव्हांखे मिसाल ॾियां. जेकॾहिं मां तव्हांखे चवां त आई एम अंडरस्टैंडिंग, या तव्हां मूंखे चओ त सर वी आर अंडरस्टैंडिंग, असां सर सम्झूं पिया. हाणे वी आर अंडरस्टैंडिंग जेकॾहिं तव्हां स्ट्रक्चर खे था वठो, जेकॾहिं तव्हां स्ट्रक्चर खे वठंदो त स्ट्रक्चर जे हिसाब सां तव्हांजो जुमिलो सही आहे. पर जेकॾहिं सेंस जे हिसाब सां वठंदो त इहो जुमिलो ग़लति आहे तव्हांजो. वी आर अंडरस्टैंडिंग. ओके, छो त अंडरस्टैंड अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको कंटिन्यूअस में न थींदो आहे, जेको कंटिन्यूअस में थींदो ई न आहे. त हिकिड़ा अहिड़ा वर्ब्स आहिनि जेके कंटिन्यूअस में न थींदा आहिनि. त हाणे असांखे छा करिणो आहे, असांखे वी हैव टू फॉलो सेंस. पहिरियां असांखे थोरी डिफिकल्टी थींदी वाइल वी आर रीडिंग अवर लेसन. असां जॾहिं सबक़ु पढ़ंदासीं त असांखे थोरी डिफिकल्टी थींदी. असां सभु जॾहिं माना कढंदासीं, हिकिड़ो दफ़ो असां सबक़ु पढ़ी ईंदासीं, ॿियो दफ़ो पढ़ी ईंदासीं, जॾहिं टियों दफ़ो पढ़ी ईंदासीं त ऑटोमेटिकली उनजो मैसेज असां वटि अची वेंदो त हाणे सबक़ु छा चवणु चाहे थो. what is the message has been given in this lesson. Okay, if you have any question, को सवाल आहे, का ॻाल्हि सम्झ में न अचे, का न आई हुजे, को बि सवाल कोन्हे को. ओके, हाणे तव्हांखे छा करिणो आहे. पहिरियां मां इहो चवंदो आहियां त फस्ट यू हैव टू गिव योर सेल्फ मोटिवेशन. आफ्टर दैट यू हैव टू मेक टाइम टेबल ऑफ योर स्टडी. तव्हां पंहिंजे स्टडी जो थोरो टाइम टेबल ठाहियो. असां वटि माना थोरी जेकी कमी आहे उहा इहा आहे त हाउ वी हैव टू लीड अवर लाइफ. मां तव्हांखे मिसाल ॾियां जेकमा जो. जेकमा चाइना जो हींअर वॾे में वॾो बिज़नेसमैन अथव ऐं दुनिया जो वॾे में वॾो बिज़नेसमैन आहे. 3 दफ़ा 5 क्लास में, 3 दफ़ा सम्झो मिडिल में, 2-3 दफ़ा हाई में ऐं यूनिवर्सिटी जो फेलियर आहे. जॾहिं हू एतिरा दफ़ा फेल थियो उनजे बावजूद बि हुन हिमत न हारी. अॼु अली बाबा जो ओनर आहे, अली बाबा सर्विस जो ओनर आहे,
ऐं दुनिया जो वॾे में वॾो बिज़नेसमैन आहे। त समटाइम वॉट हैपन्स, कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, असां थोरा डिग्रेड थी वेंदा आहियूं। असां थोरा, असांजे मुआशरे में हिकिड़ा अहिड़ा माण्हू अथव जेके 90% या 97% शिकस्त खाधल हूंदा आहिनि, फ़क़ति 3% सक्सेसफुल हूंदा आहिनि। पर हुननि में एतिरी जुरियत हूंदी आहे जो उहा 3% हावी थी वेंदा आहिनि 97% ते। 3% हावी थी वेंदा आहिनि। असां वटि के अहिड़ा माण्हू बि अथव जेके 97% सक्सेसफुल आहिनि, 3% थोरा कंहिं सबब जे करे फेलियर आहिनि, नाकाम आहिनि या थोरा मायूस आहिनि। पोइ छा थींदो आहे, हू 3% खे एतिरो हैवी करे वेंदा आहिनि जो 97 सक्सेसफुल % ते उहा हावी थी वेंदी आहे। ऐं वॉट विल बी द रिज़ल्ट इहा निकिरंदी आहे त वी बिकेम फेलियर। त फर्स्ट वॉट यू हैव टू डू, फर्स्ट यू हैव टू मोटिवेट योर सेल्फ, you have to motivate yourself and you have to say yourself that I can do bundle of things. Oh.